कंहिंखां सिखां मां ख़ुदा जी बंदगी। जेके माण्हू चवनि था त ख़ुदा ज़रे ज़रे में आहे, उहे ई मंदरनि, मस्जिदनि ऐं गुरुद्वारनि में लाइन लॻाए बीठा आहिनि। अर्थात जंहिं ज़रे ज़रे में ख़ुदा आहे, पोइ काॾे वञण जी ज़रूरत ई नाहे। नंढा हुआसीं, हर ॻाल्हि भुलिजी वेंदा हुआसीं। दुनिया चवंदी यादि करणु सिख, यादि करणु सिख। वॾा थियासीं, हर ॻाल्हि यादि रहे थी। हाणे दुनिया चए थी भुलणु सिख, भुली वञ, हिन ॻाल्हि खे हाणे छॾे ॾे।